सरदार खान खां मां कंहिं खां नथो ॾुञा। मां सुवाल पुछण थो चाहियां बुरहान खान खां त तितर जो बच्चे जी भी हिफ़ाज़त तव्हां काछे में कयो था त मता को मारे। पंहिंजे सरहनि गॾनि ऐं हड़नि जी हिफ़ाज़त बि कयो था त मता को मारे। बाक़ी तव्हां जा रंद जेके आहिनि से हमल खां परते वञनि था। जॾहिं हमल खां परते रंद वञनि था त इन दौड़ेलनि जी तव्हांखे ख़बर कोन थी पए त केरु आहिनि। असांजे नाल सरदारनि, असांजे नाल MPA, असांजे नाल MNA जगमाल बनाए शहर हिकु बिशननि जे हवाले करे छॾियो आहे। पुलिस बिशननि जे हवाले आहे, इंतज़ामिया बिशननि जे हवाले आहे, शहर धाड़ेलनि जे हवाले आहे। तंहिंजे करे शहरनि खे मुनज़िम थियणो पवंदो। मां हिन पैगाम जे ज़रिए धाड़ेलनि खे ॿुधाइण थो चाहियां त कहिड़ी बि ज़ात जा हुजो, कहिड़े बि क़बीले जा हुजो, मां पंहिंजे बिरादरी खे बि अपील करण थो चाहियां, मारफाणी बिरादरी खे बि अपील करण थो चाहियां, हर हिकु बिरादरी खे अपील करण थो चाहियां त हाणे चूड़ियूं पाए न वेहो। धाड़ेलो जेकॾहिं असांखे ख़बर पई त असांजे सीने में गोलियूं हुजूं या तव्हांजे सीने में गोलियूं हुजूं, ॻोल्हे बि मारींदासीं। तव्हां सां ॾाढा न आहियो असांजे शहर ते राम करे। जो मक़सदु हिकिड़ो आहे त या चूड़ियूं पायूं त चूड़ियुनि पाइण वारनि जे पोइतों लॻो, जेके वॾेरनि जे पेरनि ते था पवनि। मां पुलिस खे चवां थो, SP खे चवां थो त या असांजी हिफ़ाज़त कर या असांखे इजाज़त ॾे त असां पंहिंजे औलाद खे हथियार ॾियूं जेके शहर जी हिफ़ाज़त कनि। ऐं पोइ तूं पुलिस असां ते केस दाख़िल न कर, छो जो मूंखे ख़बर आहे वॾेरा बि ख़िलाफ़ हुजनि, पुलिस बि ख़िलाफ़ हुजे, इंतज़ामिया बि ख़िलाफ़ हुजे त असां पाण हिफ़ाज़त कंदासीं। कहिड़े धाड़ेल जे पुट खे मां वार्निंग थो ॾियां त जेकॾहिं का मुर्सी अथई त पंहिंजो ॾस पतो ॾे त असां उते पहुचूं। जेको असांखे अचिणो हो, ॻाल्हि रखणी हुई, कंहिंजे पीउ जो शहर कोन्हे, कंहिंजे पीउ जा दुकानदार कोन्हनि, जो वॾेरा सरदार MNA MPAs गॾिजी असांखे यरमाल बनाए असांखे फुरनि। पहिरीं ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे त तव्हांखे मां मिसाल थो ॾियां त को दौर हो जंहिंमें असां बिरादरियूं हिते मज़बूत हूंदियूं हुयूं ऐं धाड़ेलनि रुॻो असांजे रोड तां फायरिंग कई त असां वञी धाड़ेल तंहिं वक़्त में अलीगोर चांडियो हो, याकूब मीराणी हो त ॻोठ जे पासे सां मारिया हुआसीं। उन खां पोइ धाड़ेल मारिजी विया, कंहिंखे जुरियत कोन थींदी, सभिनी खे ख़बर हूंदी त छा हो। अॼु असांखे असांजे नाल सरदारनि, असांजे नाल MPA, असांजे नाल MNA जगमाल बनाए शहर हिकु बिशननि जे हवाले करे छॾियो आहे। पुलिस बिशननि जे हवाले आहे, इंतज़ामिया बिशननि जे हवाले आहे, शहर धाड़ेलनि जे हवाले आहे। तंहिंजे करे शहरनि खे मुनज़िम थियणो पवंदो। मां हिन पैगाम जे ज़रिए धाड़ेलनि खे ॿुधाइण थो चाहियां त कहिड़ी बि ज़ात जा हुजो, कहिड़े बि क़बीले जा हुजो, मां पंहिंजे बिरादरी खे बि अपील करण थो चाहियां, मारफाणी बिरादरी खे बि अपील करण थो चाहियां, हर हिकु बिरादरी खे अपील करण थो चाहियां त हाणे चूड़ियूं पाए न वेहो। धाड़ेलो जेकॾहिं असांखे ख़बर पई त असांजे सीने में गोलियूं हुजूं या तव्हांजे सीने में गोलियूं हुजूं, ॻोल्हे बि मारींदासीं। तव्हां सां ॾाढा न आहियो असांजे शहर ते राम करे। इहो सभु शइ असांखे बुज़दिल नाहल माण्हुनि कयो आहे, नाहल माण्हुनि जे तव्हां पहुतो आहियो, जेके रुॻो हार खणी कॾहिं SP खे था पाराइनि, कॾहिं DSP खे था पाराइनि, कॾहिं MNA खे था पाराइनि, कॾहिं MPA खे था पाराइनि, जेके नाल आहिनि। मां वाज़े थो चवां, मां सुवाल पुछण थो चाहियां सरदार खान खां, मां कंहिं खां नथो ॾुञा। मां सुवाल पुछण थो चाहियां बुरहान खान खां त तितर जो बच्चे जी भी हिफ़ाज़त तव्हां काछे में कयो था त मता को मारे। पंहिंजे सरहनि गॾनि ऐं हड़नि जी हिफ़ाज़त बि कयो था त मता को मारे। बाक़ी तव्हां जा रंद जेके आहिनि से हमल खां परते वञनि था। जॾहिं हमल खां परते रंद वञनि था त इन दौड़ेलनि जी तव्हांखे ख़बर कोन थी पए त केरु आहिनि। मसइले तूं फिटी कयो त शहर बचंदो आहे।
जे न त असां बि निंड पिया आहियूं तव्हां मसलतूं फिटी कयो मां अली रज़ा खान खे बि अपील थो कयां तुंहिंजो बि शहर आहे मां GS जे रियाज़ चांडे खे बि अपील थो कयां तुंहिंजो शहर आहे मां हर मकतब फ़िक्र जे दुकानदार खे बि अपील थो कयां तव्हांजो शहर आहे मां जमियत वारनि खे बि अपील थो कयां तव्हांजो शहर आहे लाल चुंडल नुमाइंदन ते लाल चुंडल नुमाइंदन ते लाल इंतजामिया ते लाल चुंडल नुमाइंदन ते हाणे जा असां गुल ऐं हार खणी वञूं या असां पंहिंजी हिफ़ाज़त कयूं या असां चूड़ियूं पायूं या असां राइफल खणूं हाणे ॻाल्हि जो मक़सदु हिकिड़ो आहे हाणे ॻाल्हि जो मक़सदु हिकिड़ो आहे त या चूड़ियूं पायूं त चूड़ियुनि पाइण वारनि जे पोइतों लॻो जेके वॾेरनि जे पेरनि ते था पवनि मां पुलिस खे चवां थो SP खे चवां थो त या असांजी हिफ़ाज़त कर या असांखे इजाज़त ॾे त असां पंहिंजे औलाद खे हथियार ॾियूं जेके शहर जी हिफ़ाज़त कनि ऐं पोइ तूं पुलिस असां ते केस दाख़िल न कर छो जो मूंखे ख़बर आहे वॾेरा बि ख़िलाफ़ हुजनि पुलिस बि ख़िलाफ़ हुजे इंसानिया बि ख़िलाफ़ हुजे त असां पाण हिफ़ाज़त कंदासीं कहिड़े धाड़ेल जे पुट खे मां वार्निंग थो ॾियां त जेकॾहिं का मुर्सी अथई त पंहिंजो ॾस पतो ॾे त असां उते पहुचूं शहरियो मुताद थियो मुनज़िम थियो गॾु थियो हक़ वठो ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो ख़ुशामद करणु बंदि कयो घणी ख़ुशामद कईसीं 5 साल ख़ुशामद में बेवाटा थी असां बीठासीं शहरी दुकानदार इत्तेहाद असांजा ॿाहिरि आहिनि सभु शहरी मुंहिंजा ॿाहिरि आहिनि शहरनि खे चवां थो अखि पटियो नाल माण्हुनि खे अॻिते न आणियो जेके रुगो कल्ह बि गुलनि जा फोटू अड़े तव्हांजो शहर फुरिजी वियो आहे तव्हां गुलनि जा फोटू रखो शर्म न आहे ऐं कल्ह बि त साहब